औज़ुबिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो पूरे जेको इलाइक़ो यूसी 12 जो मेन रोड गुलाम बूटो अर्ज़ी बूटो ऐं नंढियूं नंढियूं गिटियूं तक़रीबन मुकमल थी चुकियूं आहिनि, पर असांजी गिटीअ ख़बर न आहे कि 200 फुट गिटी आहे। सम्झे हाणे बाज़ारियनि जे वरी ख़बर पई आहे त चवनि था मुखालिफ़ आहिनि हिते रहनि था, इन जे करे असां गिटी कोन ठाराईंदासीं। 200 फुट गिटी आहे जेकी असांजी यानी हक़ आहे असांजो। सफ़ाई गिटी जो निज़ाम बिजली इहो बुनियादी हक़ हूंदो आहे माण्हुनि जो, पर हीअ सम्झ में ॻाल्हि अचे जे त आउं हिते जो समाजी वर्कर ऐं सहाफ़ी आहियां ऐं अंदरि मीडिया ऑफिस बि आहे मुंहिंजी, पर हिन गिटी ते तवजो नथी ॾिनी वञे। आउं वरी DC साहिबु लाड़काणे खे ऐं सिंध हुकूमत खे वरी हिकु दफ़ो मुतालबो कंदुसि, आउं पछती नथो करणु चाहियां। महिरबानी करे गिटी ठाराए ॾिनी वञे, महिरबानी।